ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों चवंदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार परमपिता परमात्मा जी संतान आहियां। आत्मा हिन शरीर में आई आहे। सभु धर्म जी आत्मा पंहिंजे पंहिंजे समय ते मथां खां हेठि ईंदियूं आहिनि। देवी देवता धर्म वारी आत्मायूं सतयुग त्रेता में हेठि उतरदियूं आहिनि। द्वापर युग खां इस्लामी, बौद्धी, क्रिश्चन, सन्यासी, मुस्लिम ऐं सिख धर्म जी आत्मायूं ईंदियूं आहिनि द्वापर कलयुग में। सतयुग त्रेता में ॿियो कोई धर्म न हूंदो आहे, सिर्फ़ु हिकु धर्म हूंदो आहे। हाणे दुनिया में केतिरा ढेर धर्म थी विया आहिनि न, हिन करे दुनिया में खोड़ थी वियो आहे, ॾाढो ई शोर थी वियो आहे न। कोई छा थो करे, कोई छा थो करे। हाणे परमपिता परमात्मा आत्माउनि जो बाप हिन सृष्टि ते आयो आहे। वरी खां हिन सृष्टि ते हिकु धर्म जी स्थापना करणु। बाक़ी सभिनि धर्म वारनि खे बाबा मथे वठी वेंदो। पोइ हिन सृष्टि ते सिर्फ़ु हिकु धर्म जी आत्मायूं हूंदियूं। हिकु धर्म हूंदो, हिकु भाषा हूंदी, हिकु जो ई राज्य हूंदो। कोई लड़ाई झगड़ो हूंदो ई न। दुख शांति हूंदो ई न। हाणे बाप पंहिंजे लाइ धर्म जी स्थापना करण आयो आहे। कहिड़े धर्म जी? आदि सनातन देवी देवता धर्म जी। बाबा चए थो तव्हांखे हिन शरीर में रहंदे हुए पुराणो सभु कुझु भुलिजी नई दुनिया जे लाइ सभु कुझु नई रीति तयारु करणो अथव। जीअं त जीते जी पाण हिन पुराणी दुनिया मां ख़तम थी विया आहियूं। जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त पुराणो सभु भुलिजी वेंदो आहे न। त पाण खे शरीर त छॾिणो न आहे। पुराणी रीति रस्म विकार आदि पुराणे रीति सां जीअं पाण धंधो दोरी कंदा हुआसीं, संबंध निभाईंदा हुआसीं, उनखे परिवर्तन करणो। आत्मिक स्वरूप में रही करे परमात्मा खे यादि करे सभु कुझु करणो आहे। त बाबा पाण खे नए तरीक़े सां संबंध कीअं निभाइणो, सुखदाई नए तरीक़े सां धंधो कीअं करूं जंहिंमें असांजो धन बि सुख शांति वारो अचे। अॼु धन बि त कारो थो अचे न। पाप अलाए कहिड़ो माण्हू कहिड़ा बुरा कर्म करे करे असांखे धन ॾिए थो। भले पाण सुठी तरीक़े सां था कमाए, लेकिन साम्हूं वारो कीअं पाण खे कहिड़ो धन ॾिए थो उहो त पाण खे पतो न आहे। परंतु बाप जी यादि में रही करे इहे कमु कंदासीं त धन सां बि पाण खे सुख मिलंदो। श्रीमद ॻायल आहे न, श्रीमद भॻवान वाचय आहे। हाणे बाबा बि पाण खे श्रीमद ॾियण आयो आहे। बाबा ई त पाण खे श्रीमद ॾिनी हुई। गीता परमपिता परमात्मा ई त ॻाई अथई। कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि, परंतु गीता केरु ॿुधाई आहे? कृष्ण न, शिव बाबा ॿुधाई आहे। सभिनि खां पहिरियों पहिरियों ऊचते ऊच शिव बाबा आहे, पोइ ब्रह्मा आहे, ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ कृष्ण। कृष्ण श्रीमत न ॾेई सघंदो आहे। कृष्ण त सतयुग जो प्रिंस हुयो। कृष्ण खे परमात्मा श्रीमत ॾिनई, तॾहिं वो कारे खां गोरो थी वियो। श्रेष्ठ श्रेष्ठ बाप उहो ई आहे। पतित पावन कृष्ण अथवा राधे खे न चईंदासीं। पतित पावन केरु आहे? परमपिता परमात्मा शिव। दैवी गुणनि वारो मनुष्य खे पाण चईंदासीं छा? देवता। आसुरी गुण वारे मनुष्य खे पाण चईंदासीं असुर। हाणे सॼी दुनिया छा थी वई आहे? असुरनि जी थी वई आहे न। हाणे अहिड़ी आसुरी दुनिया खे परिवर्तन करण लाइ केरु आयो आहे? बाप आयो आहे। कंहिंजे तन में? ब्रह्मा जे तन में। बाबा चए थो दुनिया जा मनुष्य व रावण राज्य में सभु मनुष्य आत्मा मूंखे सॾु कंदी रही कि हे पतित पावन पावन दुनिया अथवा पुण्य जी दुनिया में वठी हलो। गीत जे दुनिया में हिकु गीत आहे न, हिन पाप जी दुनिया मां अची करे वठी हलो। जंहिं बि गीत ठातो आहे उनखे त हिन जो अर्थ न पतो आहे। हाणे बाप पाण खे थो ॿुधाए कि पाण ई पाप करे करे पाण ई पापी थी विया आहियूं। जंहिंसां इहा पूरी दुनिया पाप आत्माउनि जी थी वई आहे। तॾहिं तव्हां मूंखे अलॻि अलॻि रीति सां पुकारो था।
कि अचो असांखे रावण राज्य खां छुड़ाए करे पतित दुनिया खां छुड़ाए करे पावन दुनिया में वठी हलो। परंतु हिते कोई पंहिंजे पाण खे पतित सम्झंदो आहे? ॻाईंदा त आहियूं असां पतित आहियूं, नीच आहियूं, पापी आहियूं। भल देवी देवताउनि जे अॻियां, भॻवान जे अॻियां चईंदा आहियूं, लेकिन अगरि पाण खे कोई हीअं साधारण रीति चए कि तव्हां त पतित आहियो, त पाण खे सुठो न लॻंदो न। त बाबा चवंदो कोई मञंदो न आहे असां पतित आहियूं, लेकिन आहियूं त सही न। हाणे बाप पाण खे राम राज्य में वठी वञण जे लाइ श्रेष्ठ मत थो ॾे। भॻवान वाच्य आहे। भॻवान अर्थात जेके पंहिंजो शरीर न आहे, जो निराकार आहे। कृष्ण भगवान वाच्य न, राम भगवान वाच्य न। ये राम और कृष्ण तो देहधारी आहिनि न, लेकिन वो परमात्मा राम भगवान वाच्य है। निराकार परमात्मा राम भगवान वाच्य। सीता जे पति खे भगवान न चईंदासीं, भगवान निराकार हूंदो आहे। निराकारी, आकारी, साकारी टे दुनिया ई हूंदियूं आहिनि। निराकारी दुनिया में पाण सभी आत्मिक स्वरूप में रहंदा आहियूं। आकारी दुनिया में सभु फरिश्ते जहिड़े शरीर वांगुरु रहंदा आहिनि। ऐं हिन साकारी दुनिया में पाण खे इहे 5 तत्वनि जो शरीर आहे। हाणे बाबा निराकारी दुनिया खां हिन साकारी दुनिया में आयो। छो? पाण आत्माउनि खे दुखनि खां छुड़ाइण। पाण खेॾी खेॾी फसी विया आहियूं न। कोई काथे वेंदो आहे जंगल आदि में, त रास्तो भुलिजी वेंदो आहे, त पाण खे सॾु कंदो आहे कि हिन कहिड़ी रीति सां, त पाण हुनखे वञी करे सही रास्तो ॾेखारे करे हुनखे वठी ईंदा आहियूं। ईअं ई भॻवानु चए थो कि तव्हां हिन सृष्टि ते जॾहिं आया आहियो, तॾहिं हिते फूलनि जो बगीचो हुयो। अर्थात सभी मनुष्य आत्मा सुख शांति में रहंदी हुई। फूल मुआफ़िक हिक ॿिए खे ख़ुशी ॾींदी हुई। फूलनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे न। ये मनुष्य आत्मा जो जीवन ॾाढो सुख शांति में हुयो। सभु हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि थींदा हुया, ॾाढी ई शांति सां रहंदा हुया। हाणे ये दुनिया कांटो जो जंगल थी वियो आहे। सभी हिक ॿिए खे दुखी था ॾियनि न, ऐं पाण हिन कांटनि जे जंगलनि में फसी आहियूं। हाणे पाण बाप खे सत्ता करूं कि अचो असांखे वरी खां राह ॾेखारियो, फूलनि जे बगीचनि में वठी हलो, स्वर्ग जो राज्य पाके ॾियो, असांखे पुण्य आत्मा ठाहियो। राम राज्य जॾहिं परमात्मा राम जो राज्य हूंदो आहे, तॾहिं हिन दुनिया में ॾींहुं हूंदो, फूलनि जो बगीचो हूंदो आहे इहो। हाणे रावण जो राज्य थी वियो आहे, अर्थात हिन दुनिया में अंधियारो थी वियो आहे। कहिड़ो अंधियारो? अज्ञानता जो अंधियारो। हिक ॿिए खे सभु दुख था ॾियनि, अर्थात कांटो था मारनि। दृष्टि सां, मुख जे बोल सां, सोच सां हिक ॿिए खे सभु दुखी था ॾियनि न। अज्ञान अथवा भक्ति, इहे ॻाल्हि भक्ति में पाण खे इहे सभु ॻाल्हियूं थोरी पतो हुयूं। भक्ति में त पाण हिक ॿिए खे ॾिसी करे भक्ति कंदा आहियूं। कोई सम्झ थोरी हूंदी आहे भक्ति कंदे समय कि असां इहे छो था करूं, बसि वॾा थी विया। जंहिं शास्त्र ठातई उहो आत्मा त वञी करे ॿियो शरीर वठी वई न। सम्झो अॼु कंहिं किताब लिखी, पोइ हुन शरीर छॾे छॾे, ॿिए जन्म में हुनखे थोरी पतो हूंदो मां ही ये किताब लिखी हुई। ईअं ई जंहिं बि शास्त्र लिखियईं, जंहिं बि उद्देश्य सां, जंहिं बि सम्झ सां लिखई, उहो जॾहिं छॾंदो ॿियो जनम वठंदो, त हुनखे थोरी पतो आहे कि मां ही शास्त्र लिखिया आहिनि। न ही पढ़ण वारनि खे पतो आहे कि हिन शास्त्रनि जो यथार्थ अर्थ छा आहे। त पाण खे त पतो न आहे, पाण त सभु चईंदा आहियूं न वॾा लिखी विया, वॾा लिखी विया। हाणे वॾनि कीअं रीति सां, कीअं उद्देश्य सां लिखियो पाण खे न पतो आहे। त भक्ति अर्थात अज्ञान, बिना सम्झ सां पाण कंदा आहियूं, बिना सम्झ सां भॻवान खे यादि कंदा आहियूं, बिना सम्झ सां भॻवान खे ढूंढंदा रहंदा आहियूं। भॻवानु आहे केरु, हुन सां मुंहिंजो संबंध छा आहे, उहो काथे रहंदो, कुझु बि पतो न आहे। ऐं भॻवान खे सत्ता करूं, भॻवान खे यादि था करूं, भॻवान जी महिमा था करूं। हाणे अची करे भॻवानु पाण खे पंहिंजी यथार्थ पहचान ॾिनी अथई कि मां निराकार आहियां, तव्हां निराकार आत्माउनि जो बाप आहियां, त मूंखे कहिड़े रूप में यादि करो? निराकार रूप में। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। इहो थींदो आहे ज्ञान।
भगवान खे सम्झ सां यादि करूं कि उहो निराकार आहे, परम धाम में रहण वारो आहे। उहो मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे। मां आत्मा जेकी शरीर जे अंदरि वेठी आहियां, जॾहिं दुखी थींदी आहियां त मां पंहिंजे पीउ खे यादि कंदी आहियां। बाबा चए थो इन रीति मूंखे यादि कंदव त तव्हां सभु दुखनि सां मुक्त थी वेंदव। ये ज्ञान जे लाइ पवित्र बुद्धि खपे। मूल ॻाल्हि आहे ही बाप खे यादि करे करण जी। बाप खे यादि कंदे कंदे पाण सभिनि आत्माउनि जी बुद्धि छा थी वेंदी आहे? शुद्ध, पवित्र। अच्छी चीज हमेशा यादि रहंदी आहे न, त भॻवानु पाण खे केॾो सुख ॾींदो आहे। त भॻवानु सुठो आहे न, त हुनखे हमेशा यादि रखिणो खपे। सिर्फ़ु हिकु ॿ घंटो छो, कर्म कंदे बि हुनखे यादि करणो खपे न। जॾहिं उहो चए थो मां तव्हांजा कर्म सुधारण लाइ आयो आहियां, त हुनखे कर्म कंदे बि यादि करो। पाण खे कर्म योगी थियणो आहे। अर्थात योग अर्थात यादि। कर्म कंदे बि बाप खे यादि करो। पाण खे हाणे बाबा पुण्य कर्म करण थो सेखारे। तव्हां वटि जो बि किचिड़ो अथव, किचिड़ो अर्थात बुरी बुरी ॻाल्हियूं, पुराणी ॻाल्हियूं, बुरा वीचार, विकार, जेको बि तव्हांजो बुरा स्वभाव संस्कार अथव, उहो सभु बाबा खे ॾेई छॾो। ॾिसो, मनुष्य जॾहिं मरंदो आहे त हुनजो बिस्तर, कपिड़ा आदि सभु करनी घोर खे ॾींदा आहिनि न। उहा ॿिए क़िस्म जा ब्राह्मण हूंदा आहिनि। हाणे बाबा पाण खां दान वठण आयो आहे। कहिड़ो दान? ये पुराणी दुनिया, पुराणो शरीर, जो कुझु बि अथव तव्हांजो, आहे त सभु बेकार ई न। पुराणो शरीर बि रोगी वारो आहे, चुत्तिन वारो आहे। ॾिसो, जॾहिं ऑपरेशन थींदो आहे त सिलाई कंदा आहियूं त हिकु तरीक़े सां चुत्ती लॻी वई न। त ही पुराणी दुनिया जी ॻाल्हियूं, जो बि कुझु आहे न, इहो मूंखे हाणे तव्हां मन ऐं बुद्धि सां ॾेई छॾियो। पंहिंजी बुद्धि सां हिनखे सभु कुझु मूंखे ॾियो। पंहिंजो ममत्व हिन सां कढो। भले तव्हांखे 10-20 करोड़ अथव, त बि सम्झो इहे करोड़ कंहिंजा आहिनि? परमात्मा जा आहिनि। उनजी राय सां मां इहे करोड़नि जी प्रॉपर्टी खे कम में लॻाईंदमि। लॻायो था पंहिंजे कम में, पंहिंजे ॿारनि खे, लेकिन मुंहिंजी राय सां लॻायो, ताकी पंहिंजो ममत्व ख़तमु थी वेंदो। त बुद्धि में जॾहिं बाबा ई यादि रहंदो, बाबा जो ई घर आहे, बाबा जो ई ॿार आहिनि, बाबा जो ई धन आहे, बाबा जो ई शरीर आहे, त पाण खे हर हिकु ॻाल्हि में केरु यादि ईंदो? परमात्मा बाप ई यादि ईंदो आहे न। त बाबा चए थो उन जे बदिले हाणे जॾहिं पाण पंहिंजो ममत्व कढी करे सभु कुझु बाबा खे ॾींदासीं न, त उन जे बदिले बाबा पाण खे सतयुग में सभु कुझु ॾींदो नयो। केतिरो सस्तो सौदो आहे न। दुनिया में त माण्हू सभु कुझु दान करे छॾींदा आहिनि, त उन्हनि खे ॿिए जन्म में मिलंदो अथनि। हिते त बाबा चए थो सिर्फ़ु मुंहिंजी राय सां सभु कर्म करो। पंहिंजी बुद्धि सां सभु कुझु मूंखे ॾियो ऐं मुंहिंजी राय सां सभु कर्म करो, त तव्हांखे सभु कुझु नयो मिली वेंदो। छो जी बाबा खे पंहिंजी बुद्धि खपे। छो जी पंहिंजी बुद्धि ई निर्णय कंदी आहे न हर हिकु ॻाल्हि जो। पाण निर्णय करे करे अञा ताईं कर्म कयो आहे, लेकिन हमेशह अहिड़ा ई कर्म कया आहिनि जंहिंसां पाण खे या ॿियनि खे दुख मिले। हाणे परमात्मा चए थो पंहिंजी बुद्धि मूंखे ॾियो, त हुन खां पोइ जेको तव्हां मूंखां पुछंदो हुन अनुसार ई तव्हांजी बुद्धि में निर्णय ईंदो। त हुन अनुसार ई कमु कंदव त तव्हांजा सभु कर्म कीअं थी वेंदा? सुखदाई थी वेंदा। जंहिंमें मां प्रवेश कयो आहे, हुन त शुरूआत में त ब्रह्मा बाबा सभु कुझु ॾिनई। छो जी स्थापना थियण हुई न, उहो त अलॻि ॻाल्हि हुई। हाणे बाबा चए थो ॾिसो, तव्हांखे हेॾे जन्मनि जो पंहिंजे धन जो, संपत्ति जो केॾो नशो अथव न। हाणे उहो नशो उतरे कीअं? जॾहिं भॻवान खे बुद्धि सां ॾींदासीं तॾहिं त उहो अहंकार निकिरंदो न। अहंकार त कढणो ई आहे। जेसि ताईं अहंकार, देह जो अहंकार ख़तमु न थींदो, तेसि ताईं असां भॻवान खे यादि करे ई न सघंदासीं। सभिनि खां पहिरियों हिन देह अहंकार खे ख़तमु करण लाइ सभु कुझु बाबा खे ॾेई करे बाबा जी राय सां सभु कर्म करो। बाबा चए थो कि ॾिसो, हाणे मां तव्हांखे वरसो ॾियणु आयो आहियां न, त हुन जे बदिले
तव्हांखे इहो सभु कुझु मूंखे ॾियणो पवंदो। दिल्ली में हिकु ग्राउंड आहे, नाम रखियो अथनि रामलीला ग्राउंड। वास्तव में नाम रखिणो खपे रावण लीला, छो जी हिन समय सॼे विश्व ते कहिड़ी लीला थी हले? विकारनि जी लीला। ॿारनि खे रामलीला न चइणो खपे। जॾहिं रामलीला हलंदी आहे न, रामलीला त परमात्मा जी लीला न हलंदी आहे, उहा रावण जी लीला हलंदी आहे। हिकु तरफ़ राम जो चित्र रखो ऐं हिकु तरफ़ रावण जो, और सभिनि खे सम्झाइबो कि हिन समय रावण जी लीला हले थी दुनिया ते। हाणे परमात्मा बाप राम पंहिंजो राज्य स्थापन करण आयो आहे। पोइ सत्युग त्रेता में परमात्मा जो राज्य हलंदो। देवी देवताउनि जी महिमा ई अलॻि आहे। अधु कलाक हिन सृष्टि ते कलयुगी भ्रष्टाचारी दुनिया जो कमु हलंदो आहे, रावण राज्य। हाणे सत्युगी श्रेष्ठाचारी दुनिया अचण वारी आहे। रामलीला हूंदी आहे सत्युग में। हाणे बाबा चए थो कि मां श्री श्री निराकार परम पिता परमात्मा तव्हांखे श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठाहिणु आहियो। हाणे बाबा आयो आहे पाण खे भक्ति रूपी अंधियारे सां छुड़ाइण, सभु ज्ञान पाण खे ॾियणु आयो आहे। ज्ञान और योग सां पाण आत्माउनि खे पंहिंजी चलन दैवी ठाहिणी, असुरी चलन खां दैवी चलन करणी आहे। पंहिंजो कल्याण आप ई करिणो आहे। तव्हांजे मथां कोई मां आशीर्वाद न कंदमि, मां जेकी राय थो ॾियां उन राय ते हली करे तव्हां पंहिंजो कल्याण पंहिंजे पाण ई करो। जेसि ताईं दैवी गुणनि जी धारणा न थींदी तेसि ताईं तव्हां सत्युग में उच्च पद कीअं पाईंदव? बाबा चए थो ॾिसो, मां त तव्हांखे हाणे पुण्य जी दुनिया में वठण लाइ आयो आहे न, प्रिंस प्रिंसेस ठाहिण आयो। सत्युग में महाराजा महारानी खां पहिरियों प्रिंस प्रिंसेस हूंदा आहिनि, पोइ स्वयंवर खां पोइ महाराजा महारानी ठहींदा आहिनि। उन जे लाइ बाबा पाण खे रोज़ रोज़ शिक्षा थो ॾे। भॻवानु पाण खे एतिरो उच्च ठाहे थो न, हिन करे भक्ति मार्ग में लक्ष्मी नारायण खे भॻवानु भगवती चईंदा आहिनि। परंतु असल में वो त देवी देवता आहिनि न, भॻवानु त निराकार हूंदो आहे। लेकिन भॻवानु उन्हनि खे ईअं ठातई न, हिन करे चईंदा आहिनि भॻवानु भगवती। परंतु असली में केरु आहिनि? देवी देवता, शरीरधारी थी विया न। त बाबा चए थो कि ॾिसो, सभु भक्ति में त तव्हांखे ज्ञान न हुयो न, हिन करे ॻाईंदा हुयो तत्व में मातेश पिता, लक्ष्मी नारायण जे अॻियां, हनुमान जे अॻियां, गणेश जे अॻियां, सभिनि जे अॻियां चईंदा आहियो तो माता पिता असां बालक तुंहिंजा। अरे उन्हनि जा त ॿार उन्हनि खे माउ पीउ चईंदा न। हनुमान जहिड़ो कोई देवता आहे न, गणेश जहिड़ो कोई देवता आहे न। ही त शक्ति जो प्रतीक आहे। लक्ष्मी नारायण जा ॿार उनखे माता पिता चईंदा न। त असां माता पिता कंहिंखे चईंदा हुआसीं भक्ति मार्ग में? परमात्मा बाप खे चईंदा हुआसीं। छो जी हाणे परमात्मा बाप पाण खे ब्रह्मा तन में अची करे माता पिता जे रूप में सुख ॾे थो न, पालना करे थो। हिन करे पाण भक्ति मार्ग में भॻवान खे माता पिता जे रूप में यादि कंदा हुआसीं। परमात्मा जादूगर आहे। पाण भक्ति में ॻाईंदा आहियूं न, तूं रत्नागर जादूगर असांजी झोली भरो। कहिड़ी झोली भरदो आहे परमात्मा? बुद्धि रूपी झोली। जेको स्थूल कपिड़नि वारी झोली न भरदो आहे भॻवानु। कहिड़ी झोली भरदो आहे? पंहिंजी बुद्धि रूपी झोली भरदो आहे, ज्ञान सां, समझ सां। परमात्मा कहिड़ो जादू कंदो आहे? मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। अॼु मनुष्य जो संस्कार केॾा ख़राब थी विया आहिनि। अहिड़े संस्कारनि वारी मनुष्य खे परमात्मा पंहिंजे ज्ञान ऐं शक्तियुनि सां दैवी स्वभाव संस्कार वारो ठाहींदो आहे। इहो परमात्मा जादू कंदो आहे। बाबा चए थो मां कोई इहो जादू न कंदो आहियां कंहिंखे बकरी ठाहियां या कंहिंखे मुर्दे खे जिंदा करां। इहे सभु रिद्धी सिद्धि वारा दुनिया में कंदा आहिनि। मां अहिड़ो कोई जादू न कंदो आहियां। मां त मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। इन करे चईंदा आहिनि न, मनुष्य खां देवता कीअं करतन लागे वार। असां
हिकु सेकेंड लॻंदो आहे न। ॾिसो हाणे अगरि पाण खे स्मृति अची वञे पकी कि बराबरि मां त आत्मा आहियां, मुंहिंजा असली दैवी स्वभाव संस्कार जेको बाबा मूंखे चए थो उहो ई मुंहिंजा असली स्वभाव संस्कार आहिनि, इहे विकार मुंहिंजा संस्कार न आहिनि। ये हिकु सेकेंड जी स्मृति, हिकु सेकेंड आत्मा खे लॻंदो आहे पहचानण में, ऐं उहो देवता ठही वेंदो आहे। अर्थात पंहिंजे स्वभाव संस्कार खे परिवर्तन करण लाइ पढ़ाई शुरू करे छॾंदो आहे। त बाबा चए थो मां तव्हांजी हाणे ज्ञान सां तव्हांजी बुद्धि रूपी झोली भरण आयो आहियां, जंहिंसां तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा। बाबा भक्ति मार्ग में पंहिंजी भावना अनुसार पंहिंजी मनोकामना पूरी कंदा हुया। भले पाण कहिड़े बि देवी देवता जे अॻियां जो बि पाण आश रखंदा आहियूं, लेकिन पूरी करण वारो केरु आहे? परमात्मा। छो जी परमात्मा पाण छा चईंदा आहियूं? कृष्ण भॻवानु, राम भॻवानु, फलानो भॻवानु। त भॻवानु त निराकार आहे, उहो त देवता आहिनि। त पाण जॾहिं भॻवानु चईंदा आहियूं न, अगरि मन सां चईंदासीं त पंहिंजी पुकार हुन निराकार वठी वेंदी आहे। उहो निराकार ई पंहिंजी मनोकामना पूरी कंदो आहे। चाहे दान पुण्य कंदा आहियूं, ईश्वर अर्थ दान पुण्य था करो, ईश्वर त परमात्मा आहे। त परमात्मा खे त शरीर कोन अथसि, उहो पंहिंजो रखी करे छा कंदो? हुन जे बदिले पाण खे ॿिए जन्म में उहो मिलंदो आहे। सभु कुझु करण वारो परमात्मा ई आहे। पाण जेको भक्ति मार्ग में दान पुण्य आदि कंदा आहियूं न, हुनजो फल ॾियण वारो परमात्मा आहे। लेकिन पाण ईअं चऊं था कि सभु कुझु परमात्मा, सुबुह खां राति ताईं परमात्मा असां खां थो कराए, असांजे अंदरि परमात्मा आहे, कण कण में आहे, उहो ॼाणे हुनजो कमु, हुनजो हुकुम अथसि। इहे सभु भॻवानु न ॼाणंदो आहे, इहे सभु भॻवानु न कराईंदो आहे। परमात्मा छा कराईंदो आहे? सिर्फ़ु पंहिंजी भावना अनुसार पाण खे फल ॾींदो आहे। जेको बि पाण कंहिंजे प्रति बि भावना रखंदा आहियूं, कंहिंजी पत्थर में भावना थी वेंदी आहे कि हिन पत्थर में मूंखे भॻवानु अची दर्शन ॾींदो, हुन पत्थर खे रखी करे हुनजी पूजा अर्चना कंदो आहे, त हुनजे भावना अनुसार हुनखे फल ॾेई सघंदो आहे। लेकिन कर्म त मनुष्य आत्मा ख़ुदि ई कंदी आहे न। हाणे परमात्मा पाण खे सुठा कर्म करणु सिखाए थो। ही जेको ॻायल आहे न, करन करावन हार कराए थो, ये सत्युग त्रेता द्वापर कलयुग में न कराईंदो आहे कॾहिं बि। सत्युग त्रेता द्वापर कलयुग में आत्मा स्वयं पंहिंजे शरीर सां कर्म कंदी आहे। लेकिन हिन संगम युग ते जॾहिं भॻवानु सृष्टि ते ईंदो आहे, ऐं अगरि पाण भॻवान खे निराकार रूप में यादि कंदा आहियूं, त परमात्मा पाण सां गॾु कमु पाण खे कराईंदो आहे। उहो बि जॾहिं पाण यादि कंदासीं, घड़ी घड़ी उनखे यादि कंदासीं, उनखे घड़ी घड़ी उनखे पाण सां गॾु कर्म में लॻाईंदासीं कि हाणे छा करूं, हाणे ईअं थियो, ईअं थियो। घड़ी घड़ी जॾहिं आत्मा सम्झी करे निराकार रूप में यादि करूं, त परमात्मा करन करावन हार ऐं पाण कर्म कंदा आहियूं। लेकिन हुन में बि परमात्मा सिर्फ़ु डायरेक्शन ॾींदो आहे। आत्मा त शरीर खां आत्मा ई कर्म कराईंदी आहे न। भारतवासी इहे बि न ॼाणंदा आहिनि कि इन दुनिया में ई स्वर्ग हुयो, असां ॾाढा सुखी हुयासीं। सत्युग जो नाम बालो आहे, स्वर्ग भारत में ई हुयो। भारत ई प्राचीन अर्थात नयो हुयो। त जॾहिं नयो हुयो त हिन दुनिया में स्वर्ग हुयो, अर्थात सभु कुझु सोने जो हुयो, पोइ चांदी जो, पोइ तांबे जो। हाणे त पुराणो थी वियो आहे, हिकदमि सभु कुझु ख़राब ई ख़राब थी वियो आहे न। हाणे दुनिया में बि केॾो दुख वधी वियो आहे। हाणे तव्हां इहे ज्ञान ॿुधो था नई दुनिया जे लाइ, छो जी पूरी चक्कर जी सम्झ खपे न, तॾहिं आत्मा खे स्मृति ईंदी आहे कि हा असां ईअं चक्कर काटे आया आहियूं, हाणे वरी खां असांखे चक्कर काटणो आहे, त वापसि खां उहो ई चलन पाण खे सुधारणी पवंदी। 21 जन्म, इहो हिकु जनम, सतयुग जा 8 जन्म, त्रेता जा 12 जन्म, पूरा 21 जन्म असां सुख शांति में रहिया हुयासीं। हाणे विकारनि जी वश थी करे दुखी ऐं अशांति थी विया आहियूं। त हाणे पंहिंजे दुखनि खां मुक्त थियण लाइ ॾाढी सहज ॻाल्हि आहे। सिर्फ़ु छा करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो ऐं हिन विकारनि जो दान ॾियो, पवित्र रहो, त पाण वापसि खां सत्युगी नई दुनिया जो सुख भोगण लाइ तयारु थी वेंदासीं। बाबा चए थो
रोज़ पंहिंजो खातो ॾिसो कि मां अॼु सॼो ॾींहुं छा कयो, पंहिंजे खाते खे जाचो। इहो ई त पंहिंजी दुनिया में त कई प्रकार जा खाता हूंदा आहिनि, डंडे डोरी वारा ऐं ॿियनि जा अलॻि अलॻि रीति बि खाता हूंदा, लेकिन पंहिंजी आत्मा जो खातो कहिड़ो आहे? सॼो ॾींहुं पाण आत्मा अखियुनि सां छा ॾिठो, कोई फालतू चीज त न ॾिठी जंहिंखे ॾिसी करे मुंहिंजे मन में सुठा वीचार नथा अचनि, तॾहिं खां उन समय खां मुंहिंजो मन हिकदमि मन में अलाए कहिड़ा कहिड़ा वीचार था अचनि, कोई अहिड़ी ॻाल्हि ॿुधी त न, कोई अहिड़ी ॻाल्हि मुख खां कढी त न छॾी, कोई अहिड़ो कर्म त न कयो। इहो आत्मा जो खातो हूंदो आहे। त अगरि पाण सॼो ॾींहुं सुठा कर्म, सुठी चीजूं ॾिसंदासीं, ॻाल्हाईंदासीं, ॿुधंदासीं, सोचंदासीं त आत्मा जो खातो वधंदो, अर्थात आत्मा जी शक्ति वधंदी। ऐं पाण अगरि सभु कुझु उल्टो सिल्टो कयो त आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी आहे। पोइ राति थींदे थींदे सोचंदा आहियूं असां त अॼु ॾाढो थकी विया आहियूं, हल कर्म कुझु बि न कयो आहे, सुबुह खां वठी मायुनि सभु कुझु कयो अथनि, मायूं करे थी वञनि, अॼुकल्ह त मायूं रोटी बि ठाहे छॾंदियूं आहिनि, रोटी बि त मशीन सां ई फटाफट रोटी बि जल्दी ठही वेंदी आहे अॼुकल्ह त थकियो कीअं एॾो सार? इहे कीअं थकियासीं? आत्मा उल्टी सीधी चीजूं ॾिसी करे, ॿुधी करे, ॻाल्हाए करे, इन रीति पाण जी आत्मा थकी वेंदी आहे। त पोइ राति जो चईंदी आहे कि मां त अॼु ॾाढो कमु कयो, शरीर सां एॾो कमु नथा करूं, लेकिन आत्मा जो इहे सभु कुझु कर्म करे थी न, ॾिसणु ॿुधणु ऐं ॻाल्हाइणु, इन रीति आत्मा थकी पईंदी आहे। छो जी कर्म त आत्मा ई थी करे न, चाहे पाण ॾिसूं बि था, खाऊं बि था, सुम्हूं बि था, इहो बि कर्म आहे। सुम्हण बि त कर्म आहे। ॾिसो कोई हिकु ॾींहुं ज्यादा सुम्ही पए त उहो ॿियो ई आलस्य, ॿियो ई थकान अलॻि अजीब सो लॻंदो आहे। त इहो बि पंहिंजो कर्म सुधारणो आहे न पाण खे। त बाबा चए थो इहो पंहिंजो खातो रोज़ चेक करो कि अॼु मां सॼो ॾींहुं छा कयो, घाटो केतिरो थियो, फ़ाइदो केतिरो थियो। अच्छा, मीठी मीठी सिकीले ते ॿारनि छुटी, माता पिता बाप दादा खे यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सिद्धि खे स्वीकार करण जे बजाय सिद्धि जो प्रत्यक्ष सबूत दिखाइण वारा शक्तिशाली आत्मा थियो। परमात्मा खे यादि करे असां कर्म कयो ऐं उहो कर्म सफल थी वियो त हीअं न चओ कि मां कयो न, ॾिसो मां हीअं ॻाल्हायो, मां हुनखे हीअं सम्झायो, मां हीअं कर्म कयो, इन करे सुठो थी वियो। हिन में असांखे कि हिन रीति पाण खे यादि करिणो आहे कि परमात्मा खे यादि करे मां कर्म कयो, हिन करे इहो चीज सफल थी। हर हिकु ॻाल्हि में विच में परमात्मा खे पाण वठी ईंदासीं कि परमात्मा मूंखां कराई त करन करावनहार बाबा थींदो ऐं पाण खे हुन ॻाल्हि जो घमंड न ईंदो, अहंकार न ईंदो। ऐं हिन सां छा थींदासीं, पंहिंजी आत्मा बि शक्तिशाली रहंदी हमेशह। छोकी परमात्मा खे घड़ी घड़ी पाण यादि कंदा रहंदासीं न कि परमात्मा मूंखे, भले तव्हां चओ न, लेकिन अंदर ई अंदर यादि रखो कि मां बाबा खे, परमात्मा बाप खे यादि करे इहे कर्म कयो, इन करे इहे ठीकु थी वियो। परमात्मा खे यादि करे हुन साम्हूं वारी आत्मा खे ॾिसो त हुन में शक्ति भरंदी, उहो बि सुठी रीति कर्म कंदो। परमात्मा खे यादि करे साम्हूं वारी आत्मा सां ॻाल्हायो त बि हुनखे वो बोल बुद्धि ताईं पहुचंदा कि हा इहो कमु हीअं करां। त इन रीति पंहिंजे अंदरि शक्ति भरंदा रहो। स्लोगन आहे परमात्मा सां सदा मिलन मनाइणो अथव त हमेशह पंहिंजे पाण खे छा सम्झो, मां केरु आहियां, निराकार आत्मा। अच्छा।